ज़िले कश्मीर कंदकोड़ जे कच्चे जाॾो वारी रोडनि ते निकिरी आया। कंदकोड़ लॻो इंडस आयो उन पुल वटि ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि खां फुरक करण जी कोशिश न बीहण ते फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में गोलियूं लॻण सबबि हिकु मुसाफ़िर ख़ैरपुर वासी इनायतुल्ला तुनियो थॾे ते क़तल थी वियो, जॾहिं त फायरिंग में क्लीनर आबिद निंदवाणी समेत ॿ ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया। फायरिंग सबबि कोच जा शीशा टुटी पिया ऐं टायर बस्ट थी पिया। हथियारबंदनि ट्रक ते फायरिंग पिणु कई आहे। ज़रियनि वटां मालूम थियो आहे त हथियारबंदनि पारां ॿिनि ॼणनि खे अगवा करण जा इतला आहिनि। अहिड़े वाक़े जो इतला पुलिस खे ॾिनो वियो। ज़िले कश्मीर पुलिस ऐं रेंजर्स समेत पुलिस जी वॾी नफ़री वाक़े वारे हंधि पहुची कचे ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्ता सील कया आहिनि। पुलिस मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे खणाए कंदकोट इस्पताल मुंतक़िल कयो। मक़तूल इनायतुल्ला तुन्ये जे लाश जो पोस्टमार्टम थियण बाद लाश अबाणे शहर ख़ैरपुर रवानो कयो वियो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ कंदकोट।